बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामुअलैकुम नाज़रीन अवां ॾिसी रहिया आहियो HBS न्यूज़। राणीपुर रिपोर्टर शाहनवाज़ अली सरकी। सिंधी अदबी संगत शाख गरेजी राणीपुर पारां नए टही जे उभरंदड़ शाइर क़ुर्बान गुल जे किताब इश्क बणियो कींझुर जी मुहूरत कई वई। मुहूरती तकरीब मज़हर मॉडल स्कूल ऑडिटोरियम में मुनक़िद कई वई, जंहिंमें भलोड़ शाइरनि, अदीबनि, शाइरनि, सहाफ़िन वॾे अंग में शिरकत कई, जंहिंजी सदारत शाह लतीफ़ जो पारखू कराची यूनिवर्सिटी जो सिंधी शोबे जो अदीब दानिश्वर प्रोफेसर शेर महाराणी हुआ, जॾहिं त महिमान ख़ासि कहाणीकार इब्राहिम खल, अमर इकबाल, रोशन शेख, मुख्तियार हुसैन चन्ना, हिज़बुल्लाह सुमरो, नज़ीर सरोई, सूफ़ी यासीन राजपर, सनम सिंधु बंबरो हुआ। किताब जी मुहूरती तकरीब आयल महिमाननि खे सिंध जी सूखड़ी अजरकपुर पाराया विया। किताब जी सरजान क़ुर्बान गुल पारां महिमाननि खे आजियाणो ॾिनो वियो। आयल महिमाननि इश्क बणियो कींझुर जे मुख़्तलिफ़ पहलुअनि ते लतीफ़ जे पारखू डॉक्टर शेर महाराणी ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त जिते इंटरनेट जी दुनिया खे ग्लोबल विलेज बणायो वियो आहे, उते किताब जी अहमियत खे बि नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। क़ुर्बान जी गुल जी शाइरी असांखे मुआशिरे सां लाॻापियल हर मौज़ू ते शाइरी मुआशिरे ते अकासी कंदड़ नज़र अचे थी। इश्क बणियो कींझुर पढ़ण खां पोइ महसूस थियो त क़ुर्बान गुल फितरत सां प्यार कंदे फ़िक्री शाइरी आहे। संदसि फ़न मथां कुदरती तौर ते फ़िक्र हावी थियल आहे। मज़ीद ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो HBS न्यूज़।